बसिलसिला शहादत इमाम हसन अलैहिस्सलाम जी याद में बनारस कॉलोनी में मातमी जुलूस बरामद कियो वियो। जुलूस पंहिंजे मुक़रर रस्तनि तां थींदो वॾे अलम ते इख्तिताम पज़ीर कयो वियो। जुलूस में आयल अज़ादारनि हय हुसैन ऐं या हुसैन जी सदाउनि ॾींदा रहिया। जुलूस में औरतुनि समेत पकनि पोड़नि ऐं ॿारनि वॾे अंग में शिरकत कई। जुलूस में न्यारो नंगर ऐं सबील जो अज़ादारनि हुसैन लाइ पिणु बंदोबस्त कियो वियो। कंहिं नाख़ुशगवार वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ पुलिस ऐं रेंजर जे वॾे अटालनि खे मुक़रर कियो वियो। एसएसपी खैरपुर ज़फर इक़बाल मलिक जो सिक्योरिटी बाबति चवणु हो त पिंक कराई आहे ऐं जी त सीनू अगरि ये घटी रोड रस्ता हुया उहे सील कया विया आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह इंशाअल्लाह ताला जी ॿिया मुहर्रम गुज़रियो आहे, इहो बि इंशाअल्लाह बेहतर गुज़रंदो। ये जुलूस किसी मकतब के ख़िलाफ़ नहीं है, किसी मज़हब के ख़िलाफ़ नहीं है। ये पैगाम देता है एक मज़लूमियत का, ये पैगाम देता है कि ज़ालिम कौन है, मज़लूम कौन है। तव्हां ॾिसी रहिया आहियो तमामु पुर अमन ऐं जेको आहे मोमिन पंहिंजे तमामु जेको आहे सुठे इख़लाक़ सां पंहिंजे दायरे सां आज़ादारी कंदा हलनि था। शहादत जे हवाले सां कढियो वेंदो आहे। इहो दर्स आहे त अॼु बि जेको आहे असां जेके अक़ीदतमंद माण्हू आहियूं उहे पंहिंजनि मासूमनि खे पंहिंजे इमामनि खे नबियुनि खे असां विसारियो कोन आहे। असां उनखे क़ाइमु रखण लाइ हीउ जेको मातम जुलूस आज़ादारी सिर्फ़ु एतिरी रिकॉर्ड कराईंदा आहियूं। अज़ादारनि हुसैन जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी त उन्हनि जो इहो ई चवणु हो त हिन अज़ादारनि जे प्रोग्रामनि मां असांखे अमन ऐं भाईचारे जो पैगाम मिले थो। कैमरामैन जान मोहम्मद सां गॾु अली जाफ़री, सिंध टीवी न्यूज़, खैरपुर।